अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी के प्रोग्राम इस्लामाबाद टाक में मां हमारा मेज़बान फारूक तबसुम। नाज़रीन, मुल्क की सियासी सूरत हाल से गालिबुल अज असां गॾु मौजूद आहिनि सेनेटर डॉक्टर ख़ालिद महमूद सुमर साहब, जिन जो ताल्लुक़ जमियत उलमा इस्लाम फज़लुर रहमान ग्रुप सां आहे। हुननि सां असां मुल्क की सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, कहिड़े लोकल बिल ऐं जेको मुल्क में दहशतगर्दी हिन वक़्तु सूरत हाल आहे हुन बाबति डिस्कस कंदासीं। जी वक्सलाम। डॉक्टर साहब, कहिड़ी लोकल बिल जे हवाले सां ॾिसो पिया हिन वक़्तु डिस्कशन हली रही आहे पार्लियामेंट में ऐं सेनेट में ऐं हर जेको फोरम ते डिबेट थी रही आहे, त जेईओ जो छा मौक़िफ़ आहे कहिड़ी लोकल बिल जे हवाले सां? जेस ताईं ताल्लुक़ आहे कहिड़ी लोगर बिल जो, त मां सम्झां थो को बि अक़लमंद शख़्स उन्हनि शर्तनि जी हिमायत नथो करे सघे जेके शर्त कहिड़ी लोगर बिल में असां ते आयत कया विया आहिनि। इन ॻाल्हि खे गवर्नमेंट बि महसूस कयो ऐं शाह महमूद कुरैशी साहब जिन खे मोकिलियो वियो ऐं हुन वञी उते मुलाक़ात बि कई आहे जानकारी सां ऐं ॿियनि अमरीकी अमलदारनि सां। अॼु कुझु ख़बरूं बि छपियूं आहिनि अख़बारुनि में। वधीक जॾहिं उहे तफ़सीलात असांजे साम्हूं ईंदा ऐं उहे काग़ज़ात असांजे साम्हूं ईंदा, दस्तावेज़ात साम्हूं ईंदा, त पोइ ई माण्हू कुझु चई सघंदो। असांजो ख़्यालु इहो आहे त जिन शर्त ते पाकिस्तान खे इमदाद ॾिनी वञे थी उहे शर्त पाकिस्तान जे इज़्ज़त ऐं विकार जे ख़िलाफ़ है। इब्तिदा त परवेज़ मुशर्रफ कई ऐं उन खां बि अॻु में इब्तिदा जनरल ज़ियाउल हक़ साहब कई। हक़ीक़त में असां जर्नलिस्टनि जी लोड़ लोड़ियूं पिया। सॼे मुल्क खे इन तरफ़ धिकण वारो ऐं इन सिलसिले जी इब्तिदा करण वारो ज़ियाउल हक़ साहब हो। उनखे बि अमरीका जी पुष्ट पनाही हासिल हुई। क्लाशनकोफ कल्चर जेको असांजे मुल्क में अवां ॾिठो, इहो सिलसिलो जेको शुरू थियो उनजो बानी जनरल ज़ियाउल हक़ साहब। जिन माण्हुनि खे अॼु गद्दार कोठियो थो वञे, दहशतगर्द कोठियो थो वञे, टेररिस्ट कोठियो थो वञे, इन्हनि माण्हुनि खे मुजाहिद चयो वियो ऐं उनजी मुकम्मल सरपरस्ती कई वई, अमरीका जे तरफ़ां बि, पाकिस्तान गवर्नमेंट जे तरफ़ां बि। जेसिताईं अमरीका जो पंहिंजो मक़सदु हुयो सोवियत यूनियन जो ख़ात्मो, तेसिताईं हुननि जे लाइ सभु मुजाहिद हुआ ऐं हुननि पैसा बि ॾिना, हथियार बि ॾिना, सभु कुझु कयो। पर जॾहिं हुननि जो पंहिंजो कमु पूरो थी वियो, मक़सदु हासिल थी वियो, त पोइ हुननि अफ़गानिस्तान जे तालिबान खे चयो त हाणे तव्हांखे असांजे हुक्म जे मुताबिक़ हलणो पवंदो। ऐं जॾहिं अफ़गानिस्तान जे तालिबान अमरीका जे ॿधे बान्हे बणजण खां इनकार कयो त साॻी अमरीका उन्हनि खे टेररिस्ट कोठियो ऐं दहशतगर्द कोठियो। ऐं उहा पाकिस्तान गवर्नमेंट जेका उन्हनि माण्हुनि खे मुजाहिद कोठींदी हुई, अमरीका जे चवण ते उन्हनि बि पंहिंजा रवैया तब्दील कया। जनरल ज़ियाउल हक़ साहब उन्हनि माण्हुनि खे मुजाहिद कोठियो, जनरल परवेज़ मुशर्रफ उन्हनि खे टेररिस्ट कोठियो। ॻाल्हि साॻी आहे, साॻिया माण्हू आहिनि। उन्हनि खे पालण वारो, उन्हनि जी तरबियत करण वारो, फंडिंग करण वारो साॻियो आहे। असांजी साॻी गवर्नमेंट आहे। सॼे जहान खे ख़बर आहे त उन्हनि माण्हुनि जी तरबियत किथे थी। कंहिं मदरसे में तरबियत गाह कोन हुई, ट्रेनिंग सेंटर आहे जेके ही पाण पिया हलाइनि। इहा ॻाल्हि का ढकियल छुपियल कोन्हे। बहरहाल बदकिस्मती इहा आहे जो असांजे मुल्क जा फ़ैसिला मुल्क जे अंदरि कोन पिया थियनि ऐं मुल्क जा फ़ैसिला मुल्क खां ॿाहिरि पिया थियनि। पर जनरल परवेज़ मुशर्रफ त अमली तौर ते पाकिस्तान खे अमरीका जी कॉलोनी में तब्दील करे छॾियो ऐं हुन केतिरा अमरीका खां पैसा वरिता कि अंग अखर लिखत में असां वटि मौजूद बि कोन्हनि। चवनि था त तक़रीबन 15 अरब डॉलर अमरीका परवेज़ मुशर्रफ खे ॾिना, जंहिंमां 10 अरब डॉलर उहे त ईअं ई ख़तमु थी विया, अलाए काॾे हलिया विया, जिनजो को लेखो कोन्हे। ऐं अहिड़ी तरह सां चवनि था त जनरल ज़ियाउल हक़ साहब खे 5 अरब डॉलर मिलिया, उहे अलाए काॾे ख़र्च थिया, कोई हिसाब किताब कोन्हे।